जुडो में घट माप जो जवाब ॾियण आहे आबादगारन वाटर कोर्स टोड़े आपाशी अमले खिलाफ एहतजाज कयो। मिठड़ाऊ केनाल जी सिलोर माइनर जे पुछड़ीअ जे वाटर कोर्स जे आबादगारन पंहिंजो ई वाटर कोर्स टोड़े घर खणी विया। उन मौके ते एहतजाज कंदे गुल मोहम्मद चांग, अमीर अली चांग ऐं ॿियनि चयो त एसडीओ ऐं दारोगे समेत आपाशी जे अमलदारन असांजे वाटर कोर्स जी माप घटि रखी आहे, जंहिं जूं शिकायतूं कयूं पर को बि अमल न थियो, जंहिं करे असां बेज़ार थी वाटर कोर्स टोड़े छॾियो आहे। वाटर मूं पचियो आहे, जे मुंहिंजो इंसाफ़ हुजे त मूंखे हुकूमत अची पंहिंजो ठाहे ॾे, ना इंसाफ़ हुजे त मूंखे भले सज़ा ॾेई छॾे। सही हर माण्हू सां कयो आहे, सर्वेर सां कयो आहे, दारोगे सां कयो आहे, इंजीनियर साहब सां कयो आहे, डायरेक्टर सां हिकु दफ़ो 8-8 चकर वियो आहियां। हुननि जो डायरेक्टर जो मसइलो हल करे ॾींदुसि। एसी वटि वञी 6-6 कलाक वेठो आहियां, मञे कोन थो, चए थो तुंहिंजो वाटर हीअं आहे हूअं आहे, मञे कोन थो, निकिरे कोन थो ॿाहिरि। असीं वरी अचूं मिलण लाइ असां ग़रीबनि सां तयारु कोन्हे। हीअ वाटर असांजे साम्हूं पियो आहे, तव्हां पाण चेक करे सघो था, ॾिसी सघो था। असांजा ना इंसाफ़ी आहे, असांजी रोज़ी जो मसइलो 2 साल थियणु लोड़ींदे असांखे, असांजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। वाटर कोर्स 354 हाणे हिन में असल में जॾहिं लॻायो वियो तॾहिं ग़लति लॻायो वियो आहे। हिन जी जेका माप आहे उहा मुकमल पूरी न आहे। असां इन जे करे असां बाख़्तियार ऑफिसरनि खे चयो, बार बार चयो। हिकिड़े दफ़ा एसडीओ त एतिरो वॾो नवाब माण्हू आहे जो 6-6 कलाक असीं हुनजे ऑफिस ते वियूं था तॾहिं मूं मिलणु नथो पसंदि करे। ऐं मथे चवंदा असां डायरेक्टर चयो आहे तव्हांजो मसइलो जाइज़ आहे, ऐं एसडीओ खे चवां थो हू तव्हांजो मसइलो हल करे ॾींदो। असां इस तरह बार बार राब्तो कयो आहे, बार बार राब्तो कयो आहे, तॾहिं हू असां सां मिलणु पसंदि नथो करे। तंहिंजे करे असां सर्वेल खे ॾेखारियो आहे, असां हिते दारोगे खे ॾेखारियो आहे, असां हिते जेको असांजी शाख जो जेको चेयरमैन आहे उनखे ॾेखारियो आहे। चेयरमैन क़बूल कयो आहे, दारोगे क़बूल कयो आहे त तव्हांजो वाटर में नाइंसाफ़ी आहे। असां अॼु हिनखे कॾहिं कयो आहे ऐं असीं चवंदा असांखे असांजी जेका हक़ जाइज़ माप आहे उहा पूरी करे ॾिनी। ॿिए पासे कोर्स नंबर 69 जे आबादगारन बशारत आराई ऐं रोपशी कोली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गैर कानूनी वाटर कोर्स टोड़ींदड़ आबादगारन ॾाढ जे ज़ोर ते अॻु में बि काफ़ी भेरा वाटर कोर्स टोड़े चुका आहिनि। ॼाणियल माण्हू बाअसर आहिनि, जंहिं सबबु आपाशी खाते जो अमलो उन्हनि खिलाफ़ कार्रवाई नथो करे। नाजाइज़ी असां सां आहे, ज़ुल्म वॾो थियो पियो आहे। पाणी जेको असां वटि अचे कोन पियो, शाख ईअं 15 ॾींहं कोन थी हले, 8 ॾींहं बंदि पई आहे। असांजा वाटर पटे माण्हू घर खणी विया आहिनि। जे असांजो वाटर जेको सौड़ो आहे, माण्हुनि जा वाटर वेकरनि पंहिंजी मर्ज़ी सां वाटर पटनि पिया, पंहिंजी मर्ज़ी सां वाटर रखनि पिया। बाबा हुननि चयो त आपाशी अमले जी मिली भगत सां वाटर कोर्स टोड़ियो पियो आहे। मुलविस अमले ऐं आबादगारनि खिलाफ़ कार्रवाई करे मुआशी क़त्लेआम खां बचायो वञे। होॾे राब्तो करण ते आपाशी डायरेक्टर सोहेल अनवर सियाल चयो त लाॻापियल एसडीओ खे मामले जी जांच लाइ हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। कंहिंखे बि कानून जी भञकिड़ी करण न ॾिनी वेंदी। होॾा नवकोट सब डिवीज़न जे एसडीओ अज़हर अली भुट्टो चयो त गैर कानूनी तौर ते वाटर कोर्स टोड़ींदड़नि खिलाफ़ लेटर कढियो आहे, पुलिस जी मदद सां कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त जेकॾहिं आबादगारनि जे वाटर कोर्स जी माप घटि हुई त हू पंहिंजूं शिकायतूं लिखत में ॾियनि हा। कानून जी भञकिड़ी कंदड़नि खिलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk